हूंदी जंहिंखे ॾिसण लॻूंदी दिल बेक़रार आहे महबूब जो मदीनो खिड़ियल जो ठार आहे मुंहिंजे में सभिनी खे केच कजां सभिनी खे केच करे इहा ख़ुसूसी सभिनी जे लाइ दुआ हूंदी आहे जेके बि हिते आया आहिनि ऐं उहे सुभान अल्लाह बि चवंदा आहिनि जिथे जिथे इहा मुई वेंदी लाइव हली रहियो आहे इहो माण्हू ॾिसंदा कंदा सुभान अल्लाह चवंदा असां त बख़्शिजी वेंदासीं लेकिन असांजा जेके गुज़िरियल हितां विया आहिनि दुनिया हली छॾे त उहे बि हिन जे सदके में बख़्शिजी वेंदा कानून आहे न हिकिड़ो कानून आनी हिकिड़ो ॾिसंदा महबूब जो मदीनो खिड़ियल जो ठार आहे ज़िंदगीअ में हिकिड़ो बेरो दीदार बस घुरां थो ज़िंदगीअ में हिकिड़ो बेरो दीदार बस घुरां थो हिन साल ई वञा मां हिन साल ई वञा मां सिक बेसवार आहे महबूब जो मदीनो खिड़ियल जो ठार आहे गुंबज़ ईसा ओ सोहणो सोहणा सभई नज़ारा तॾहिं ॾिसण थो चाहियां सिक बेशुमार आहे महबूब जो मदीनो खिड़ियल जो ठार आहे महबूब जो मदीनो खिड़ियल जो ठार आहे जहिड़ो सिकी सिकी मूं कयो साल चूंडे चूंडे जहिड़ो सिकी सिकी मूं कयो साल चूंडे चूंडे तहिड़ो ख़ुदा ॾिनो तहिड़ो ख़ुदा ॾिनो लॼपाल चूंडे चूंडे जहिड़ो सिकी सिकी मूं कयो साल चूंडे चूंडे अल्लाह से तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे अल्लाह से तव्हां सभिनी खे सलामत रखे बस दुआऊं आहिनि तव्हां सभिनी जे लाइ कोशिश कयो हिन मस्जिद खे आबाद करण जी जेके बेनमाज़ी आहियो सम्झो था असां अज़ान ॿुधी आहे लेकिन ओताक ते वेठा आहियूं खाम खां वेठा फुज़ूली वेठा आहियूं उहो बि पंहिंजे चेहरे खे रोशन करे जल्दी जल्दी वुज़ू करे ऐं ॿ टे टकरनि कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे साईं ॿ टे टकरनि कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे उथण वेहण वर्जिश आहे न त ईअं खट ते वेही वेंदासीं कंहिंखे का ख़बर ई कोन पवंदी ईअं बीमारी में मुब्तला थी वेंदासीं कंहिंखे ख़बर ई कान पवंदी अचो असां पंहिंजी मस्जिद खे पाड़े जी मस्जिद आहे हिकिड़े अल्लाह जे कामिल वलीअ जी मस्जिद आहे अचो त हिन खे आबाद कयूं आबाद करण में असांजी मदद कयो आबाद करण में असांजी मदद कयो असां तव्हां बि अचूं पंहिंजे नौजवान बचड़नि खे बि ॾसियूं हिन खे आबाद करण जी कोशिश कयो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह कई दोस्त तावन करे रहिया आहिनि इन अल्लाह जे घर आबाद करण में मूंसां उन जो पक्को तावन आहे मियां भाउ अब्दुल्ला जे हक़ में बि दुआ घुर्जो हफ़्ते हफ़्ते ते मुक़ाम ते वठी हलंदो आहे ऐं चवंदो आहे त साईं मुंहिंजे क़रीबनि जे हक़ में न पर जेके बि असांजा दोस्त यार मिट माइट आहिनि उन सभिनी जे क़रीबनि जे हक़ में उते दुआ घुरिजे ये इन जी फ़क़ीर जी कोशिश आहे हिन जो पक्को असां सां तावन रहंदो आहे हिन जे लाइ ख़ुसूसी दुआऊं हिननि जे लाइ ख़ुसूसी दुआऊं आहिनि अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे सलामत रहो अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखंदो दोस्तो पखा हाणे निमाज़ जो तरीक़ो
नमाज जो दोस्तो तरीक़ो ईअं आहे त असां तव्हां आया आहियूं शायदि ख़बर न आहे, पर जेके हिते जमायती ईंदा आहिनि उन्हनि खे ॾिसो इल्मु आहे त असांखे छा छा करिणो आहे। छो त जेके मूं पहिरें चयो न तावन कनि था उन्हनि खे मूं पहिरें ॾसे छॾियो आहे त हीअं ईद जे ॾींहुं करिणो आहे। त असां आया आहियूं हिकिड़े रस्ते सां, कोशिशि कंदासीं ईंदासीं ॿिए रस्ते सां। मूं पहिरियां बि चयो ऐं ईअं न ईंदासीं। तकबीर तशरीक हणियूं आहिनि, उहे कहिड़ियूं आहिनि? तकबीर तशरीक, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहो छा आहे? इन जो मक़सदु छा आहे? इहे कहिड़ियूं आहिनि तकबीर तशरीक? इहे उहे तकबीर तशरीक आहिनि जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह खे ज़बह पियो करे त हज़रत जिब्राइल खे अल्लाह ताला जो हुकुम थियो त वञ जल्दी वञ, दुंबो जन्नत मां खणी वञी हज़रत इस्माइल खे परे करे दुंबो वञी ॾे। त उतां ॾिठई त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी छुरी वेझो अची रही आहे, चए पियो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। वरी ॾिठाई जॾहिं दुंबो अची वियो, जॾहिं दुंबो अची वियो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त दुंबो अची वियो। पहिरियां कंहिं चयो अल्लाहु अकबर, हज़रत जिब्राइल चयो, बाद में हज़रत इब्राहिम चयो ला इलाहा इल्लल्लाह। छा चयो? ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो। जॾहिं पुट खे ॾिठाई, निगाह पुट जी तरफ़ कयाई त पुट मुस्कुराए रहियो, पोइ चई वलिल्लाहिल हम्द वलिल्लाहिल हम्द, यानी शुक्रानो अदा कयाई। त इहो तकबीर तशरीक पढ़णी आहे। तकबीर तशरीक खां बाद में नमाज जी नियत, नमाज जी साॻी नियत जेका असां आम नमाज पढ़ंदा आहियूं, 5 वक़्त जी नमाज पढ़ंदा आहियूं, थोरो रुगो फ़र्क़ु आहे। उहो कहिड़ो फ़र्क़ु आहे? जेके 6 तकबीरूं हूंदियूं आहिनि, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, त उहे मिलाइणियूं आहिनि। कीअं? नियत कयां थो मां नमाज ईद उल अज़हा जी, 4 तकबीरूं वाजिब साण 6 तकबीरुनि जी नमाज पढ़ण वास्ते अल्लाह ताला जे बंदगी खुदा जी बस मुंह तरफ़ काबतुल्लाह शरीफ जी, जीअं असां आम नमाज जी नियत कंदा आहियूं। अल्लाहु अकबर कयोसीं, हथ बधासीं, सना पढ़णी आहे, सना को बाद में तकबीर इमाम चवंदो अल्लाहु अकबर, हथ बधणा न आहिनि, हथ छॾे ॾियणा आहिनि। वरी ॿी तकबीर अल्लाहु अकबर, हथ खणणा आहिनि, हथ छॾे ॾियणा आहिनि। वरी 3 तकबीर अल्लाहु अकबर, हथ बधणा आहिनि। इमाम साहब किरात कंदो, किरात को बाद में रुकू सजदा थींदा, सजदन को बाद में मथे उथंदासीं, मथे उथी करे पहिरियां ॿी रकात में किरात थींदी, किरात को बाद में तकबीरूं साॻियूं लॻंदियूं। अल्लाहु अकबर, हथ छॾे ॾिबा, अल्लाहु अकबर, हथ छॾे ॾिबा, वरी अल्लाहु अकबर करे हथ बधवा, पोइ वरी पंहिंजो रुकू ऐं सजदा थींदा, पोइ ख़ुतबो थींदो, ख़ैर जूं दुआऊं थींदियूं ऐं सभिनी खे दुआऊं मुबारकूं ॾींदासीं। असां पंहिंजे वॾड़नि ॾे ॾींदासीं, उन्हनि खे बि मुबारकूं ॾींदासीं, उन्हनि खे बि उहे असांखे दुआऊं ॾींदा, असां उन्हनि खे दुआऊं ॾींदासीं। ॾाढो दिलि ख़ुशि थी पवंदी। ऐं कोशिशि कयो जेके क़ुर्बानी कनि था उहे फौरन हिसाब किताब न कजो। त किथे किथे इन सां कानून हूंदो आहे न त असां क़ुर्बानी खे केरु केरु कंदो, उन जा नाला लिखो, नाला लिखिया विया, पैसा घणा ॾींदो, एतिरा पैसा, जेकॾहिं ठहियो त ठहियो, पर न क़ुर्बानी खे छॾियो। इन न कजो, फौरन हितां नमाज पढ़ी बाद में जेको आहे सो मुबारक ॾियणी आहे। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे। ऐं जेके दोस्त रहियल आहिनि, हाणे अचो त असां नमाज शुरू करे रहिया आहियूं।